नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ॻोठ जुमे शौक में तकरीबन 100 खां मथे शागिर्दियाणियुनि जी एनरोलमेंट आहे ऐं सभई शागिर्दियाणियूं स्कूल बि अचनि थियूं, जिते सिर्फ़ हिकु गवर्नमेंट टीचर आहे जेका 100 शागिर्दियाणियुनि खे अकेली सिर तालीम ॾेई रही आहे। पर गुज़िरियल 2 सालनि खां उन खां खैबर शहर में पोलियो जी ड्यूटी वरिती पई वञे, जंहिं करे ॻोठ जुमे शौक जो प्राइमरी स्कूल बंदि रहे थो, जंहिं करे नियाणियुनि जी तालीम घणी मुतासिर थी रही आहे। हिकु त केतिरनि ई महीननि खां सॼी सिंध में कोरोना वबा जे करे स्कूल बंदि हुआ, जॾहिं त हाणे हुकूमत तरफ़ां स्कूल खोलिया विया आहिनि, पर मटियारी जे सेहत खाते वारनि गवर्नमेंट गर्ल्स ॻोठ जुमे शौक में पढ़ाईंदड़ हिकु ई टीचर जी पोलियो में ड्यूटी लॻाए छॾी आहे। हिकु त शागिर्दियाणियुनि जो तइदाद घणो आहे, ॿियो वरी इन टीचर खां पोलियो जी ड्यूटी वरिती पई वञे, जॾहिं त उस्तादियाणी सेहत खाते खां माज़रत कंदे अर्ज़ु कयो त हिन स्कूल में हिकु ई टीचर आहे, अगरि उहा पोलियो ड्यूटी कंदी त पोइ शागिर्दियाणियुनि जो छा थींदो, जंहिं करे आउं पोलियो ड्यूटी नथी करे सघां। ऐं चई त सेहत खाते जे डॉक्टर ज़हीर डॉक्टर साहिब ॾिनो ऐं अफ़ज़ल शाह जो ज़िद आहे त ही टीचर पोलियो ड्यूटी करे, जॾहिं त खैबर में 20 खां मथे फीमेल टीचर ऐं वॉलंटियर आहिनि। उन मौके ते ॻोठ जुमे शौक जे ॻोठाणनि ताईंदे चयो आहे त असां डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह साहब, वज़ीर तालीम सैयद सरदार शाह खे अर्ज़ु था करियूं त असांजे ॻोठ जुमे शौक जे मासूम शागिर्दियाणियुनि ते रहम करे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जुमे शौक जे टीचर जी पोलियो मां ड्यूटी ख़त्म कराई वञे ऐं ॻोठ जुमे शौक जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल लाइ 2 वधीक मास्तरियाणियूं ॾिनियूं वञनि, जीअं ॻोठ जुमे शौक जे स्कूल जी शागिर्दियाणियूं बेहतर खां बेहतर तालीम हासिल करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।